खबरुनि जो सिलसिलो जारी रखंदे ख़बर शामिल कयां थी। नौशर फिरोज़ मां एम ज़फर टगर जी रिपोर्ट मूजिब त एसएसपी नौशर फिरोज़ सख़्त क़दम ॾोहारियुनि इंसाननि सां लाॻापियल पुलिस एहलकारनि जूं नौकरियूं चट करे छॾियूं। एसएसपी नौशर फिरोज़ मीर रोयल खान कोसो खाते में निज़म व ज़ाब्ते यकीन बणाइण में ॾोहारियुनि इंसाननि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ कंदे पुलिस एहलकार एएसआई राणो खान थाणा न्यू जतोई खे नौकरीअ मां बरतरफ़ करे छॾियो आहे। एएसआई बाबति क़ाबिल एतमाद ज़रियनि खां इतला मिलिया हुआ त हू ॾोहारियुनि इंसाननि सां लाॻापा रखे थो, खेनि पनाह ऐं सहूलियत फराहम करे थो। अगवा बराए तावन जहिड़नि संगीन ॾोहनि में मदद करे रहियो आहे ऐं पुलिस कार्यनि खां अॻु ई लीक करे छॾींदो हो। उन खां अलावा हू मंशात जे अॾनि मेवो गुटको देश शराब वग़ैरह जी सरपरस्ती ऐं मंशात फ़रोशनि खां भत्तो पिणु वसूल कंदो हुयो। पुलिस एहलकार खे 13/1/2026 ते शोकाज़ नोटिस पिणु जारी कराया हुआ, पर उनजो मुद्दो पूरो थियण बैदि हिन जवाब दाख़िल न करायो, जंहिंखां पोइ हिकु दफ़ो ॿीहर उनखे 2/1926 में शोकाज़ नोटिस जारी कया विया, जंहिंजो हिन पोइ बि जवाब दाख़िल न करायो। जंहिं बैदि इल्ज़ामनि जे संगन ते नज़र में रखंदे सिंध पुलिस ईडी रूल्स 1988 तहत यकतरफ़ कार्रवाई कंदे खेसि फौरी तौर सर्विस मां बरतरफ़ कयो वियो आहे। एसएसपी नौशर फिरोज़ चयो आहे त पुलिस खाते में बदगुमानी ॾोहारी इंसान सां लाॻापियल मंशात जी सरपरस्ती कंदड़ खे कॾहिं बि बर्दाश्त न कयो वेंदो। अहिड़े एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वेंदी।